अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पर में पुछाऊं इश्क जे असबाब खे, दारूं हिन दर्द जो ॾाढो ॾसियाऊं, तिहां पोइ आऊं सिकड़ां थी सलाम खे। भलारे भिड़दड़ जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 9 नवंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि हुजो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब ताबीरनि सां लाऊं लही सघनि। वक़्त जे हिन कार वहिंवार में हिकिड़ा इंसान अचनि था, ॿिया वञनि था, दुनिया जो चरखो ईअं ई हलंदो रहे थो। पर कुझु अमली इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी धरती ते पंहिंजा अणमिट निशान छॾे वेंदा आहिनि ऐं पोइ सॼो सारो नस्ल उन्हनि जे क़दमनि जे निशाननि ते हलंदो आहे। अॼु सिंध जे अज़ीम ॾाहे सिंधी ॿोली ऐं सिंध लाइ जा खोड़ींदड़ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी यादि जो ॾिहाड़ो आहे। अॼु संदसि वरसी आहे। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं साईं मोहम्मद इब्राहिम जोये बाबति मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं बि पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु साईं इब्राहिम जोये जे तक़रीरनि मां कुझु चूंड हिसा पिणु अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां खेसि भेटाउनि जा गुलाबा छींदासीं शाल क़बूल पवनि। सभ खां पहिरियां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी जीवन पनोतरी ते नज़र विझूं था। नाम्यारे आलम अदीब ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोये 13 अगस्त 1915 ते अगूणे ज़िले दादू ऐं हाणोके जामशोरे जे ॻोठ आबाद में हिकु हारी जे घर में जनमु वरितो। 3 सालनि जो हो त संदसि वालिद मोहम्मद ख़ान जोयो पहिरीं महाभारी जंग बाद पखिड़ियल वॾी बीमारी में लाॾाणो करे वियो। मोहम्मद इब्राहिम जोये जो नेठ पिणु गुरबत में गुज़रियो, पर हिमत न हारींदे प्राइमरी जा 4 दर्जा ॻोठ में पढ़ी 1927 में एवी स्कूल सन में दाख़िल थियो, जिते साईं GM सैद जी महिरबानी सां 3 दर्जा अंग्रेज़ी पढ़ी 1930 में सिंध मदरसतुल इस्लाम कराची में दाख़िला वरिता, जिते 4 खां 7 दर्जे ताईं पढ़ियो। उन ज़माने में 7 दर्जो मैट्रिक शुमारु थींदो हो। हुन 1934 में मैट्रिक जे इम्तिहान में सिंध मदरसतुल इस्लाम मां ॿी पोज़ीशन माणी ऐं 20 रुपया माहिवार स्कॉलरशिप हासिलु कयाई। सिंध मदरसे में उन वक़्तु अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो प्रिंसिपाल हो ऐं जोयो साहिब संदसि लाइक़ शागिर्दनि में निमाया हो। जोये साहिब 1938 में DG सिंध कॉलेज मां BA जी डिग्री हासिलु कई ऐं खेसि कॉलेज में डॉक्टर गुरबख्शाणी, भेरूमल, महरचंद आडवाणी ऐं मंघाराम मलकाणी जहिड़नि उस्तादनि जी सोहबत ऐं मोहबत हासिलु रही। 1940 में सिंध मदरसे तरफ़ां BT करण लाइ बम्बई JST कॉलेज पढ़णु वियो, जितां मोटंदे खेसि 1941 में सिंध मदरसे में असिस्टेंट मास्टर मुक़ररु कयो वियो। मोहम्मद इब्राहिम जोये ज़िंदगी जो पहिरियों सिंधी मज़मून पिंजरे जा पखी 14 सालनि जी उमिरि में लिखियो। संदसि अंग्रेज़ी में पहिरियों मज़मून साल 1946 में सिंध मदरसे जे मैगज़ीन क्रॉनिकल में छपियो। साईं GM सैद संदसि पहिरियों तालीमी मददगार हो। हूअ ॿियनि मुफ़करनि साईं GM सैद ऐं MN राय खां घणो मुतासिर हो ऐं पहिरीं पार्टी जंहिंमें शमूलियत कयाई उहा हुई MN राय जी रेडिकल डेमोक्रेटिक पार्टी। हुन MN राय जे किताब हिस्टोरिकल रूल ऑफ इस्लाम जो सिंधी में तर्जुमो इस्लाम जो तारीख़ी कारनामो जे उनवान सां कयो। इल्मी ज़िंदगी में जोये साहब सिंध दोस्ती जी राह में सरकार जा ताब ऐं नाराज़गियूं बि बर्दाश्त कयूं। 1947 में सिंध मदरसे में पढ़ाइण दौरान हुन हिकु किताब सिंध बचायो खंड बचायो लिखियो, जंहिंजे ॾोह में सिंध मदरसे बोर्ड जे सदर ऐं तॾोके वज़ीर तालीम संदसि मुलाज़मत ख़तमु करण जो हुकमनामो जारी कयो हो। जोये साहिब जी अहलियत खे मञींदे ठठे म्यूनसिपालिटी जे चेयरमैन मोरीडीन अब्बासी खेसि म्यूनसिपल हाई स्कूल ठठे जो हेडमास्टर थियण जी आछ कई, जिते 2 सालनि ताईं 200 रुपया पघार ते पढ़ायई। जोयो साहिब 1955 ऐं 56 में 2 साल
सिंधी अदबी बोर्ड जे टिमाही मेहरान रिसाले जो एडिटर बि रहियो, जंहिं दौरान हुन जदीद अदब जी वॾी सरपरस्ती कई ऐं मेहरान जो उहो दौरु यादगार लिखियो वञे थो। 1963 खां 1967 ताईं हुआ ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड लाहौर, कराची, कोयटा ऐं हैदराबाद बि रहियो। उन अरसे में 5 साल एज़ाज़ी तौरु सिंधी अदबी बोर्ड जो सेक्रेटरी पिणु रहियो। जुलाई 1967 में जोए साहिब हिकु मज़मून लिखी सलीम अहमद जे फर्ज़ी नाले सां छपायो, जंहिंजो उनवान हो ओलह पाकिस्तान में ॿोलियुनि जो मसइलो। जंहिं तां नाराज़ थी सरकार खेसि गवर्नमेंट हाई स्कूल जैकमाबाद में हेडमास्टर तौरु बदिली करे छॾियो। उहा सरकारी नाराज़गी पोइ बि थधी न थी ऐं खेसि 1968 में गवर्नमेंट ट्रेनिंग स्कूल कुहाड़ जो प्रिंसिपाल करे मोकिलियो वियो, जिते लॻभॻि 2 साल खनि रहियो। नवंबर 1969 में वन यूनिट जे ख़ात्मे जे ऐलान बैदि हू सिंध में रजिस्ट्रार डिपार्टमेंटल एग्ज़ामिनेशन डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन मुक़ररु थी हैदराबाद में आयो। पोइ 1971 में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो मेंबर बि थियो। हुन केतिरा ई निसाबी किताब लिखिया। 1972 में डिप्टी डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम एंड एक्सटेंशन सर्विस सिंध हैदराबाद मुक़ररु थियो, जितां ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी ऐं बाद में सेक्रेटरी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मुक़ररु थियो। इब्राहिम जोयो सिंधी अदबी संगत सां बि वाबस्ता रहियो। 1954 ऐं 56 वारे दौर में सिंधी अदबी संगत जी नई जागरता जो अहम अॻवान रहियो। हुआ आख़िर ताईं सिंधी अदबी संगत शाख हैदराबाद जी कारोबारी कमेटी जो मेंबर पिणु रहियो। हुन न सिर्फ़ केतिरा ई किताब तर्जुमो कया, पर हुन केतिरा ई किताब पाण बि लिखिया, जेके अॼु बि शानदार किताब लिखिया वञनि था। मोहम्मद इब्राहिम जोईअ 9 नवंबर 2017 ते लाॾाणो कयो, खेसि सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में मिटी माउ हवाले कयो वियो। असांजो सिंधी क़ौम जेका आहे सो तमामु ॾुख में आहे, गुरबत में बि आहे, जहालत में बि आहे, नाइंसाफ़ी जो बि शिकार आहे। सो रुॻो इन करे जो असांजी पाण में ॿधी कान्हे, पाण में इंटेग्रिटी यकजहती कान्हे। ऐं यकजहती छो न, क़ौमी भलाई जेकॾहिं पाण खे करणी आहे, सिंधी क़ौम खे जी असांखे भलाई जेकॾहिं साम्हूं रखणी आहे, त ज़ाहिर आहे त असीं हिकु सुठी क़ौम बणिजूं, बाअख़लाक़ क़ौम बणिजूं, हिक ॿिए सां मुहबत कंदड़ क़ौम बणिजूं, हिक ॿिए जो दुख सूर में असीं भाईवार थियणु सिखूं। ऐं इन लाइ जेके असां में फ़र्क़ु आहिनि से फ़र्क़ु असांजा मिटिजनि चङा आहिनि। वॾे में वॾी ॻाल्हि आहे इंटेलेक्चुअल रेफॉर्मेशन, ज़हनी इस्लाह असांखे घुरिजे। असांखे रोशन ऊंदहि मां अपस्क्यूरेंटिज़म मां निकिरी असांखे एनलाइटनमेंट में अचणो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे सफ़र में अॼु असीं अज़ीम ॾाहे मुफ़कर बरख अदीब ऐं तालीमदान मोहम्मद इब्राहिम जोए जी वरसी ते खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं। जदीद सिंधी क़ौम परस्ती जो बानी मुफ़कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद लिखे थो, मुंहिंजी मोहम्मद इब्राहिम जोए सां वाक़फ़ियत संदसि सन में पढ़ण जे वक़्त खां थी। हीअ निंढे हूंदे खां थोर ॻाल्हाऊ, नेक तब, शरीफ़ु नफ़्स ऐं सालेह पए रहियो आहे। अक्सर ॿारनि वांगुरु हीअ रुलण खां पासे हूंदो हो, पढ़ण ते घणो शौक़ु हूंदो हुअसि। संदसि सारी तालीम हुनजी महिनत मज़दूरी ऐं अणथक कोशिशनि जो नतीजो आहे। माइटनि जी गुरबत करे हुनखे पढ़ण लाइ थोरी मदद मिलंदी हुई, उन करे समूरी तालीम जो मदार मुक़ाबले जे इम्तिहाननि में स्कॉलरशिप खटण ऐं ख़ानगी पढ़ाई मां पैसे हासिल करण ते रहियसि। हिन दरसी तालीम सां गॾु वधीक इल्मी मुतालियो बि जारी रखियो। साणस अक्सर पियो मिलणु थींदो हो, लेकिन संदसि ज़ाती सलाह जो ख़ुदि मूंखे बि पतो तॾहिं पियो जॾहिं हुन सेव सिंध सेव दी कॉन्टिनेंट छपाए पधिरो कयो। सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरी लाइ जॾहिं ॻोल्हा कई वई त डॉक्टर बलोच ऐं हुन जा नाला बोर्ड जे साम्हूं आया। डॉक्टर बलोच पघार जे घटि हुअण करे न आयो। आख़िर कुरै फाल वञी हुन ते पई।
हुन उमेदनि खां वधीक कामयाबी ॾेखारे बोर्ड में हुन पघारदार जी हैसियत में कमु न कयो आहे, बल्कि सिंधी ज़ुबान जी मिशनरी ऐं हिकु क़ौमपरस्त सिंधी ख़ादम तौरु कमु कयो आहे। अॼुकल्ह जे केतिरनि नौजवाननि वांगुरु हुन ते बि हुकुमरान तबिके जे मुल्की मामलनि सां बेतवजही, मज़हब जे नाले जे ग़लति इस्तेमालु ऐं ग़रीब आवाम सां नाइंसाफ़ियनि रद्द अमल पैदा करे उन्हें गौर करण लाइ मौक़ो ॾिनो। अहिड़ी हालत में अक्सर नौजवान तवाज़ुन वञाए इंतिहा पसंदी इख़्तियार कंदा आहिनि, लेकिन हिन बावजूदि सफ़रावी तबियत जे एतदाल खे हथां न छॾियो आहे ऐं सियासी ऐं इक़्तिसादी ॻाल्हियुनि में मुतवाज़िन नुक़्ता निगाह क़ाइमु रखियो आहे। बदक़िस्मती सां बरे सग़ीर जी विरहाङी खां पोइ मुल्की मामलनि में इंतिहा पसंदी जे ज़ोर वठण करे रुजत पसंदी ऐं कटर फ़िरका परस्त गिरोहनि हुनखे कम्युनिस्ट पिए सम्झो आहे, त ॿिए तरफ़ इंतिहा पसंद इश्तराकी हुनखे रविज़निस्ट सम्झी रहिया आहिनि। मूंखे साणस अदबी बोर्ड में कमु करण जो मौक़ो मिलियो आहे, जंहिं करे संदसि ख़ूबियुनि सां गॾु ख़ामियुनि मां बि वाक़ुफ़ु आहियां। ख़ामियुनि खां दुनिया में को बि ख़ाली न आहे, हिन में बि आहिनि, पर उन लाइ हुनजी बुनियादी तबियत, माहौल जी नासाज़गारी ऐं संदसि मुख़ालिफ़नि जी मुख़ालिफ़त जी शिदत जवाबदार ठहिराए सघजनि थियूं। तबियत जो सफ़रावी हुअणु, हद खां वधीक महिनत करणु, हिकु वक़्तु घणनि कमनि खे हथ में खणणु, तफ़री आराम लाइ पूरो वक़्तु न बचाइणु, ख़ानगी ज़िंदगी जा मसइला वग़ैरह संदसि तबियत ते असरअंदाज़ थियण खां रही न सघिया आहिनि, पर उन जे बावजूदि हुन जूं ख़ूबियूं संदसि कोताहियुनि खे सिज वांगुरु छुपाए बीठियूं आहिनि। नाम्यारे शाइर शेख अयाज़ लिखियो, तालिब इल्मी जे दौर में मूंसां ते अहिड़ा कापड़ी मिलिया जिन टिन्ही जे बारे में मूंखे भिटाए जी हेठीं सिट यादि ईंदी आहे। जोगी जाॻाए मारे विधो मामरे, ऐं उहे हुआ सोभो ज्ञानचंदाणी, इब्राहिम जोयो ऐं हशू केवल रामाणी। इहे टे शख़्स आहिनि जिन मुंहिंजी निढी उमिरि में तरबियत कई आहे, ऐं जे मां उन्हनि सां न मिलां हा त मां न हुजां हा, ऐं उहे आहिनि हशू, सोभो ऐं इब्राहिम। इन्हनि सां मुंहिंजी अक़ीदत ऐं मोहबत ईअं रही आहे जीअं रूमी जी शम्स तबरेज़ सां रही हुई। उहे ई टे माण्हू आहिनि जे मूंखां जीवन जे लेखे चोखे वठण जा हक़दार आहिनि। जोयो करस्त ऐं क्रांतकारी जो गूढ़ो ॻाढापो आहे। तो त हुनजी उणित ॾिठी आहे, पर जॾहिं सिंधड़ी लाऊं लधियूं तॾहिं केरु चवंदो त उनजो सारो लिबास हुन जे आॾाणे में उणियल आहे। उहो आदि जगादी अलूप माण्हू आहे जो 900 वर्णीअ जी सींध में सितारा सजाए गुम थी वेंदो आहे। हुन मूंखे सेखारियो त शाइरी ज़महरीर जी बर्फ़ न आहे, जहनम जी आग आहे, ऐं जॾहिं हुनजा शोला तेज़ थी वञनि था तॾहिं ओचितो जन्नत जा दरवाज़ा खुली पवनि था। इब्राहिम जोए जी तबियत हशू जे बिल्कुलु बरक्स आहे। हूअ सुई सघे ताईं हर शइ जाइ ते रखंदो आहे। हुन वटि को बि अजायो पनो न पियो हूंदो आहे, ऐं जेसिताईं हू बेकार काग़ज़ फाड़े मज़े सां टुकरियूं करे न उछलींदो आहे ऐं कारामद काग़ज़ कंहिं किताब जे विच में या पंहिंजे विहाणे हेठां ठाहे ठुके न रखंदो आहे, तेसिताईं हुनखे चैन न ईंदो आहे। हशू में ज़िद बिल्कुलु कोन हो ऐं इब्राहिम में ज़िद घणो आहे। मां भायां थो त इब्राहिम ते साईं जीएम सैद जी सोबत जो असरु थियो आहे, जंहिंजो ज़िद बि पंहिंजो मिसाल पाण आहे। हुन जा सियासी नज़रिया ऐं ज़िंदगी जा उसूल तयशुदा आहिनि, जिन में फेर घेर जी काई गुंजाइश न आहे। तरतीब ऐं तसलसल हुनजी ज़िंदगी जो निमाया ख़ूबियूं आहिनि। हशू बैन अक़वामी कम्युनिज़म जूं कमज़ोरियूं पाण ॿुधाईंदो हो, इब्राहिम अञा ताईं उहे ॿुधण बि न चाहींदो आहे। तोड़े जो एमिन राय जी रेडिकल डेमोक्रेटिक पार्टी में रहियो आहे। हशू त 1948 जे शुरू में हिंदुस्तान हलियो वियो हो, पर इब्राहिम जूं महिरबानियूं अॼु ताईं मूं ते मींहं वांगुरु वसंदियूं रहियूं आहिनि। पसे पर्दा रही हुन नई सिंध जी ज़हनी तरबियत कई आहे। हशू तर्गो साईं जीएम सैद जो हिकु किताबु अंग्रेज़ी में तर्जुमो कयो हो, पर इब्राहिम साईं जे केतिरनि ई किताबनि ते ॾींहं जा ॾींहं नूर निचोयो आहे। हुन लाइ हर तरक़ी पसंदि किताबु, हर उहो किताबु जंहिंसां ॿोली ऐं अदब जो वाधारो थिए, हुनजो पंहिंजो किताबु आहे। हुनजो जेतिरो वस पुॻो आहे, हुन लेखक खे उन किताबु संवारण में मदद कई आहे। इब्राहिम सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हशू खां बि अॻु साल 1944 में मुंहिंजे दोस्त जमाल सिद्दीकी कराई हुई, जॾहिं मां कराचीअ में BA में पढ़ंदो हुउसि। उन वक़्तु इब्राहिम सिंध मदरसे में मास्तर हो ऐं बंदर रोड ते सईद मंज़िल जे हिकु फ्लैट में रहंदो हो। इब्राहिम मूंखे पहिरियों भेरो थिंकर्स लाइब्रेरी जा किताब, इंसान जी शहादत वग़ैरह पढ़ण लाइ ॾिना हुआ, जंहिं मूं निहायत दिलचस्पी सां पढ़िया हुआ। उन्हनि मां हिकु किताबु क़ौमी किरदार जो ख़ब्त जो मूं ते एतिरो गहरो असरु थियो हो
जो जीअं सिंध तहरीक में एतिरी दिलचस्पी जे बावजूदि मां उन जी लपेट में न आयो आहियां। मां इब्राहिम खे पंहिंजा नज़म ॿुधाईंदोसि, पर हिन खे उन्हनि में हद खां ज़्यादा फ़ारसी लफ़्ज़ पसंदि न ईंदा हुआ। 1945 में मां ऐं मुंहिंजो दोस्त अब्दुर्रज़ाक राज़ DG सिंध कॉलेज में क़ाइमु कयल सिंधी सर्कल में वेंदा हुआसीं, जिते मूं पंहिंजो नज़म ओ बाग़ी ओ राजद्रोही भारत में बलवी जाबानी पढ़ियो हो त ॿुधंदड़ हैरान थी विया हुआ। उहो नज़म पोइ लहरू जे नाले सां सर्कल जे किताब में छपियो हो। प्रोफेसर राम पंजवाणी उनखे कई भेरा पंहिंजे मिठड़ी आवाज़ में घड़े ते ॻायो हो। उन सर्कल में मुंहिंजी नारायण श्याम सां वाक़फ़ियत थी हुई। ओ बाग़ी ओ राजद्रोही में कमु आंदल ॿोली इब्राहिम जी सोबत जो असरु हुई। इब्राहिम सां जॾहिं मां गहरो थियो होसि तॾहिं हुन मूंखे MN राय जा किताब पढ़ण लाइ ॾिना हुआ। जमाल सिद्दीकी बि उन्हनि मां 2-3 किताब अॻी पढ़िया हुआ ऐं इब्राहिम सां गॾु MN राय जी पार्टी जे मीटिंगनि में बि वेंदो हो। इब्राहिम मूंखे पार्टी जी हफ़्तेवार अख़बार आज़ाद हिंदुस्तान जा शुमारा बि पढ़ण लाइ ॾिना हुआ। हिकु भेरे मां बि पार्टी जी मीटिंग में वियुसि। इहो सारो वक़्तु मुंहिंजो इब्राहिम जोए सां मेल जोल रहियो। उहो दौरु मूं लाइ नशे जो दौरु हो। जवानी जो भरपूर नशो, नवनि ख़्यालनि सां लह विचड़ जो नशो, मुताले जो नशो, शाइरी जो नशो, दोस्ती जो नशो। मूं सभई किताब पढ़िया हुआ। इब्राहिम जोए मूं लाइ हिकु नई दुनिया जा ताक़ खोले छॾिया हुआ। पुराणी दुनिया जा समूरा थूणियूं, थंभा ॾही ढेर थी पिया हुआ ऐं मूं लाइ माज़ी जी हर ज़ंजीर खे छिनी अॻिते वधण लाइ दग खुली पियो हो। मुंहिंजी ऐं हुनजी दोस्ती रूमी ऐं शम्स तबरेज़ वारी हुई। जंहिं रूमी जे किताबनि ते निगाह विधी हुई त उन्हनि में बाह लॻी वई हुई। बरख सियासतदान रसूल बख़्श पली जे यादगिरियुनि जा वर्क वराईंदे हिकिड़ो वाक़ियो लिखियो। मुमकिन आहे तव्हांजो बि ॿुधल हुजे। केॾो न दिलचस्प वाक़ियो आहे, केॾो न उत्साह ॾियारींदड़ आहे। रसूल बख़्श पली जो लिखे थो, आउं 3 दर्जा अंग्रेज़ी 6 में पढ़ी 4 में सिंध मदरसे में आयो हुअसि। अचणु शर्त बीमार थी पियो हुअसि। साल जी पिछाड़ी में मोटी आयो हुअसि। वॾनि पापड़नि पटण खां पोइ स्कॉलरशिप वरी बहाल थी ऐं वरी दाख़िला मिली। स्कॉलरशिप जे इम्तिहान में नापास थियोसि। डॉक्टर दाऊद पोटे महिरबानी करे स्कॉलरशिप ॾिनी हुई। बीमारी जे करे सॼो साल गैर हाज़ुर रहियोसि ऐं साल जे आख़िर में मदरसे ॾांहुं मोटियोसि। 4 दर्जे जो नतीजो निकितो। आउं 50 जे क्लास में 44 नंबर आयुसि। साल खां पोइ वरी 5 जो रिज़ल्ट निकितो। मूं सिंधी अरबी फ़िक़ह छॾे ॿिया सभई पेपर अंग्रेज़ी में लिखिया हुआ। नतीजो हर क्लास में रूबरू अची ॿुधायाऊं। हर सब्जेक्ट जो अलॻि। हिसाबनि में आउं शुरू में चट हुअसि। हिसाबनि जो रिज़ल्ट निकितो। मास्तर ऐलान कयो, फ़िलाणा पास, फ़िलाणा फेल। रसूल बख़्श अली मोहम्मद केरु आहे? उथी बीठुसि। तूं पहिरियों नंबर आयो आहीं। अंग्रेज़ी जर्नल में हिकिड़े छोकिरे खां रहियो न थियो। उथी चयाईं, साईं हीअ 3 जुदा जुदा रसूल बख़्शनि जा रिज़ल्ट आहिनि। हिकिड़ो मगराणी, ॿियो अली मोहम्मद जो पुटु ऐं टियों पली जो। मास्तर पुछो, छा ॻाल्हि आहे? मूं चयो, अली मोहम्मद मुंहिंजो वालिद आहे। मुंगर ख़ान मुंहिंजो ॾाॾो आहे। पली जो मुंहिंजी ज़ात आहे। मालूम थियो त मूं सिंध मदरसे में हिकिड़ो नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो हो। सॼे मदरसे जे 5 दर्जे जे 4 क्लासनि ABCD में पहिरियों नंबर आयो हुअसि। पोएं पीरियड में पटेवाले अची चयो, रसूल बख़्श पली जे छोकिरे खे टीचर्स कामन रूम में सॾनि था। तोखे मूं सॾायो आहे। हिकिड़ो सन्हो पूरे क़द जो सदा मलूक गोरो नौजवान मास्तर वधी आयो। मूंखे हथ खां वठी हिकिड़ी ख़ाली कुर्सीअ जे भरिसां बीहारियईं। पोइ 2 मास्तरनि ॾांहुं मुंहुं करे संजीदगी सां चयाईं, हिन छोकिरे जी अंग्रेज़ी टेक्स्ट जो पेपर मूं ॾिठो हो। हिकिड़े सवाल जो जवाबु जेको हुन लिखियो आहे सो अव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। पोइ हुन पढ़ी ॿुधायो। सवाल हो त हिकिड़े अंग्रेज़ी घर जी अॾावत कहिड़े नमूने थींदी आहे। मूं सिटिंग रूम, ड्राइंग रूम, मुताले जे कमरे ऐं बुर्जी खाने बाबति किताब ॾिननि। अहवाल ॾेई पोइ लिखियो हो त अंग्रेज़नि जा घर अहिड़ा कुशादा, मज़बूत, सुहिणा ऐं साफ़ सुथरा इन करे आहिनि जो अंग्रेज़ आज़ादु क़ौम आहिनि। असांजा घर सोढ़ा, कमज़ोर, अबरा सबरा ऐं गंदा उन करे आहिनि जो असीं हिंदुस्तानी क़ौम ग़ुलाम आहियूं। जेसीं ग़ुलामी मां छुटकारो न मिलियो आहे तेसीं असांजा घर अहिड़ा ई रहंदा। ग़ुलामी मां छुटकारो क़ुर्बानीनि बिना न मिलंदो। मास्तर साहिबु जॾहिं मुंहिंजे जवाब जी ही सिट पढ़ी, पहिरीं उस्ताद पोइ निहायत रस्मी नमूने मूंखे मुखातिब थी चयो, रसूल बख़्श पंहिंजे क्लास में दर्जे में अहिड़ी शानदार कामयाबी हासिलु करणु ऐं ख़ासि करे अहिड़े आलीशान मज़मून लिखण जे करे असीं सिंध मदरसे जा हीअ समूरा उस्ताद तोखे इहो एज़ाज़ था ॾियूं त तो शागिर्द खे
असीं उस्तादनि जे हिन कमरे में पाण सां गॾु कुर्सी ते विहारियूं था। मूंखे कुर्सी ते विहारे वियो, चांहि घुरायाऊं, गॾिजी पीतीसूं। ॿियनि सभिनी उस्तादनि बि मूंखे शाबाश ॾिनी। मूंखां को बि लफ़्ज़ कोन उकलियो। मूं लाइ ख़ुशी में शुक्रगुज़ारी जे अथाह जज़्बनि खे रोकण ई वॾो मसइलो हो। ऐं बुत बणियो वेठो रहियुसि। हॉस्टल वापसि अची कमरो बंदि करे अंदरां कड़ो ॾेई वेही रहियुसि। जंहिं ॻाल्हि जो डपु हुउमि, साथी मुंहिंजे अखियुनि मां बे इख़्तियार ॻोढ़ा वही उथी हलिया। मालूम थियो त उहो मास्तर साहिबु जंहिंखे मुंहिंजो मज़मून वणे हो, सो ई 6 दर्जे खे अंग्रेज़ी पढ़ाईंदड़ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हो। जंहिं बुनियाद ते पाकिस्तान ठहियो, इक्वालिटी ऑफ नेशन्स ते, उन ते असीं अमल करियूं। जेको असांजो कॉम्पैक्ट थियल आहे, कॉन्ट्रैक्ट थियल आहे, सोशल कॉन्ट्रैक्ट थियल आहे इन द शेप ऑफ पाकिस्तान रेज़ोल्यूशन that the constituent units of Pakistan will be equal and sovereign. त इन में जेको उसूली तरह सां ख़ुदि 1973 जे कॉन्स्टिट्यूशन में मञियल आहे, पर अधो गाबरू मञियल आहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिबु जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां हीअं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे प्रोग्रामनि खे वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो ऐं उन सां गॾु गॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं भेटा जा गुलाब आछे रहिया आहियूं। नाम्यारे ॾाहे लेखक ऐं तालीमदान मोहम्मद इब्राहिम जोयो खे अॼु मोहम्मद इब्राहिम जोयो जी वरसी मल्हाई पई वञे। असीं मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा तासिर अवांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था मोहम्मद इब्राहिम जोयो जो पंहिंजी वनी ॾांहुं लिखियल हिकु यादगार ख़त। हीउ ख़त हुन 1945 में वॾेरनि शाहूकार सेठियुनि मुस्लिम लीग ऐं कॉन्फ्रेंस ख़िलाफ़ उमरकोट मां इलेक्शन वेहण दौरान पंहिंजी वनी ॾांहुं लिखियो हो। मुंहिंजा मन तोखां मोकिलाए हिते अची ख़ैर सां पहुतो आहियां। वाट जी मुसाफ़िरी जूं कहिड़ियूं थी तकलीफ़ूं पुछी। ढोरो नारो स्टेशन ते लही लारी ते सवार थियासूं। लारी में अंदरि जाइ कीन मिली, तंहिं करे मथे छत ते चढ़ी वेठासीं। राति जा 12 वॻा हुआ। थधी हवा पई थिए लॻी। रस्तो ख़राबु, सीउ ऐं थधि मुसीबत जी। 14 मैल मुफ़ासिलो। बस जीअं तीअं करे मारे जे मुल्क उमरकोट में अटकल 1:30 वॻे पहुतासूं। वॾे गरम कोट ॾाढो सुठो कमु ॾिनो ऐं जे इहो कोट न हुजे हा त अलाए कहिड़ो हाल थिया। पर उहे सभई तकलीफ़ूं अखियुनि ते आहिनि, छाकाणि त हिन ग़रीबनि जी लड़ाई में सुख जी उमेद रखण अजाई कम हिमती जे बराबरि आहे। शाहूकार वॾेरा असांजे असुल खां दुश्मन आहिनि, असांजी इज़त जा दुश्मन आहिनि, असांजी जान जा दुश्मन, असांजे सुख जा दुश्मन, असांजी आज़ादी जा दुश्मन। उन्हनि ज़ालिम बदमाश शाहूकार वॾेरनि सां इलेक्शन वेहण का मामूली ॻाल्हि कान्हे। हज़ारे लख वीचारा ग़रीब हारी ऐं मज़दूर हिननि सूरनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ जा शिकार आहिनि। हिन ज़ुल्म ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो करणु ऐं हिन ऊंदह अंधोकार खे टारणु हर कंहिं सचे इंसान जो फ़र्ज़ु आहे। आउं बि फ़क़्ति पंहिंजो इंसानी फ़र्ज़ु पूरो करे रहियो आहियां। मूंखे रुॻो ज़िंदगी में तुंहिंजो साथ घुरिजे, तुंहिंजी हिमत घुरिजे, तुंहिंजी सचाई घुरिजे। जेकॾहिं तूं हिकु मूंसां वफ़ादार आहीं त पोइ मूंखे दुनिया जी का बि परवाह कान्हे। मन आउं अकेलो बि रहिजी वञा त बि उन्हनि सां छेड़ींदुसि। दिलि खे सदमा ऐं ॾुख घणा ई अथमि, पर सभिनी खे विसारे पियो थो हलां चलां। आउं छा करियां, मुंहिंजो को वस कोन्हे। मुमकिन आहे त कॾहिं न कॾहिं मुंहिंजी दिलि जा दाग़ मिटिजी ऐं मिसारजी वञनि। दिलि खे वरी आराम ऐं फ़रत नसीब थियमि। हितां जे माण्हुनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। वीचारा मारू माण्हू आहिनि, ॾिसण में सचा, ॾुत ॾिहाड़े सुमरा, निहायत गैरतमंद। मथनि तमामु घणा ज़ुल्म ऐं ॾुख थियल आहिनि। भील, मेघवाड़, माली, कोली, राजपूत ऐं अहिड़ियूं ॿियूं घणियूं ई ज़ातियूं हिंदनि जूं आहिनि। मुस्लमान त घणो करे सभिनी ज़ातियुनि जा आहिनि,
पर सवाइ थोरनि वॾेरनि ऐं शाहूकार सेठियुनि जे ॿिया सभई मुफ़लिस ग़रीब आहिनि। हिन पोइ सियारे में संदन बदन ते सॼो कपिड़ो कोन्हे। अॼु चोथों ॾींहुं हिते उमरकोट में हारियुनि ऐं ॿियनि पोरितनि जी हिकु वॾी मीटिंग सॾाई हुईसूं, जंहिंमें तमामु जोशीलियूं तक़रीरूं कयूंसीं। हारियुनि ऐं ग़रीब पोरितनि असांजे एवज़ी खे वोट ॾियण जो वाइदो कयो। ॾींहं ॿिनि में लारी में लाउड स्पीकर समेत बहिराड़ी में वेंदासूं ऐं ॾींहं में 6-7 जलसा कंदासूं ऐं माण्हुनि खे तक़रीरूं करे हारी मज़दूर पार्टी जा उसूल सम्झाईंदासूं। उमेदु जजी आहे त असांजी कामयाबी थींदी। वीचारा हारी ऐं ग़रीब पोरित ज़मींदारनि ऐं शाहूकारनि जे कब्ज़े में आहिनि, ॾाढा ढिनल ऐं हिसायल आहिनि। ज़मींदारनि ऐं शाहूकारनि जे चंबे मां निकिरणु हिननि लाइ ॾाढो मुश्किल आहे। ॾिसजे त आख़िर छा थो थिए। मन जे असां उन्हनि लाइ कुझु न कयोसीं त असांजा ईंदड़ नसल ग़ुलामी जी हयाती गुज़ारींदा। उमरकोट शहर ते इहो नालो इन करे पियो आहे जो शहर जे भरिसां हिकु कोट आहे जिते चवनि था त उमर मारवी खे वठी अची बंदि कयो हो। जंहिं जाइ ते वीचारी मारवी बंदि हुई सा बि ॾिठमि। जायूं कते ॾिठल आहिनि, रुगो थोरा घणा निशान बीठा आहिनि। उमरकोट शहर खां अटकल 2 मील परे मोमल जी माड़ी जा निशान पिणु बीठा आहिनि। जॾहिं राणो मोमल खां रुसी आयो हो तॾहिं चयो वञे थो त सोरठ हिते अची उहा माड़ी अॾाई राणे जे भरिसां वेठी। उहा माड़ी बि वञी ॾिठमि। उमरकोट शहर खां अटकल 1.5 मील खनि परे हिकु जाइ आहे जिते चवनि था त अकबर बादशाह जाओ हो। उहा जाइ त झंग में आहे, पर उते हिकु कुबो वॾियल आहे जंहिं ते लिखियो पियो आहे त हिते अकबर बादशाह जाओ हो। उमरकोट जो शहर अहिड़ी तरह ठहियलु आहे जो संदसि हिकु पासे पाणी वणकार आबादी सावक लॻी पई आहे त ॿिए पासे वारी जा दड़ा ऐं रुगो ऋण पट बीठो आहे। मिटी ऐं दज़ हिते ॾाढी आहे। कॾहिं कॾहिं त मिटी ऐं दज़ में साह थो घुटिजे। ज़ालूं हितां जूं ॾाढियूं सुहिणियूं ऐं मलूक आहिनि। आउं त जॾहिं बि का माई थो ॾिसां त मूंखे वेचारी मारी ऐं मूमल थियूं यादि पवनि। इन ॻाल्हि त तोखे का ख़ार न लॻणु घुरिजे। मां त फ़क़्ति ॻाल्हि करे रहियो आहियां। मूंखे तुंहिंजी चङ भलाई जो ॾाढो इंतज़ारु थो रहे। जेतिरो जल्द थी सघई ओतिरो जल्द मूं ॾांहुं ख़ैर जो अहवालु लिखी मोकिल। पंहिंजे माउ पीउ भाउ ऐं भेनर अॻियां मुंहिंजा सलाम अर्ज़ु रखिजांइ। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं मोहम्मद इब्राहिम जोयो जो लिखियलु यादगार ख़त, जेको हुन पंहिंजी वनी ॾांहुं लिखियो हो। हीउ ख़त 15 डिसंबर 1945 ते लिखियो वियो हो। करे हो वञिजे जेॾियूं वञिजे अखियूं पेर करे हो वञिजे साईं वञिजे सुपेरियां जी ॻाल्हड़ी ओ कैसां कीन कजे खड़ियूं पैर करे वञिजे जेॾियूं वञिजे। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। नाम्यारे लेखक गुलकुंदर लिखियो, मुंहिंजी ख़ुशनसीबी जो आऊं सिंध जे महान ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जो सॼी सिंध जे अदीबनि ऐं घण घुरनि में सभ खां वेझो रहंदड़ पाड़ेसरी आहियां। बसि मुंहिंजे ऐं साईं जे घर विच में सिंध बल्कि पाकिस्तान जे जयद आलिम साईं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहिब जिन जो घरु आहे ऐं उन घर में कासमी साहिब जिन जा सालह फ़र्ज़ंद मुक़ीम आहिनि, जिन में मुंहिंजो साथी ऐं मुंहिंजो मोहसिन साईं नज़ीर कासमी जेकॾहिं मूंखे रिआयत न ॾिए त मुंहिंजी इब्राहिम जोए जे वेझे पाड़ेसरी अदीब हुजण वारी दावा खे रद्द करे सघे थो। चवंदा आहिनि त मुड़ुसु माण्हू थिजे या मुड़ुसु माण्हू जे पाड़े में रहिजे। सो आउं साईं जे पाड़े में रहां थो ऐं संदन पाड़े में रहण ते फ़ख़ुरु महसूसु करियां थो। जॾहिं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़ा फ़र्ज़ंद जनम वठंदा आहिनि त क़ौमनि ऐं ख़ितनि जूं तक़दीरूं बदिलजण जा सया कंदियूं आहिनि। जहाल जा राकास कमज़ोर थियणु लॻंदा आहिनि। अंधेरनि जी जाइ ते उजाला निर्वार थींदा आहिनि। अहिड़नि अमल माणकनि
जो बारो ताणी ॿुधाए छॾींदो आहे त सदन मुस्तक़बिल क़ौमी देश लाइ उमेद अफ़ज़ा ऐं रोशन आहे। अहिड़ियुनि शख़्सियतनि ऐं हस्तियुनि जी दानिश, जुरत ऐं हौसलो ॾिसी गासिब क़ुवतूं शिकस्त ते मजबूर थींदियूं आहिनि। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब जी सॼी ज़िंदगी खे जाचिजे थो त हूअ कॾहिं बि तालीम, तरबियत ऐं क़ौमी जागरता पैदा करण वारी जुस्तजू खां पासीरो न थियो आहे। हूअ अहिड़े क़िस्म जी जदोजहद कंदे कॾहिं बि थको न आहे। सच इहो आहे त जोयो साहिब पंहिंजी घण पासाई जदोजहद जे सिलसिले में न कॾहिं आरसियो आहे ऐं न कॾहिं आरस भॻो आहे। साईं ते भिटाई साहिब जे बैत खिरकणा लाइ सुख न सुता कॾहिं आसरो आहे। खावड़ियुनि खे पंध जो जी पीरवी कंदे कॾहिं सुखाइतो सुम्हियो ई न आहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब सॼी ज़िंदगी तालीम अदब जी ख़िदमत में गुज़ारे छॾी। संदन कयल उहा जुस्तजू चवण, ॿुधाइण ऐं मकालनि में लिखण जी मुहताज न आहे। संदन शाया थियल तेबाज़ाद तर्जुमे ऐं तहक़ीक़ जा किताब, रिसालनि ऐं अख़बारनि में लिखियल मज़मून ऐं कालम संदन कयल महिनतनि ऐं ख़िदमतनि जा साखी आहिनि। इहो सच आहे त सिंध जी तारीख़ में साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब खे पंहिंजी हयाती में संस ख़िदमतनि जे बदिले में जेके मोहबतूं मिलियूं आहिनि, शायदि ई कंहिं ॿिए जे हिसे में आयूं हुजनि। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब उहे मोहबतूं लहणे बि थो, छो त उन मुनी सदी खां वधि अरसो सिंध जी तालीम, सिंधी क़ौम ऐं सिंधी अदब खे अर्पियो आहे। डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी लिखे थो, आरज़ू इब्राहिम जी कई पूरी पालनहार, अलाह ॾिनी अकबर चवे वॾी जाम जमार, ख़ुशियूं बेहद बेशुमार जोयो करे थो जग सां। सिंध धरती ते केतिरनि ई आला पाइजे आलमनि, शाइरनि, मुफ़करनि, मुफ़सरनि, मुतरजमनि, मुहक़क़नि, अदीबनि, लेखकनि, सियासतदाननि, तालीमदाननि ऐं तारीख़दाननि जनम वठी पंहिंजे पंहिंजे हिसे जे कम खे पंहिंजे पंहिंजे मक़ाम ते इल्म ऐं अदब ज़रिए ख़िदमत करे नालो कमायो आहे। किन माज़ी जे मकालनि, मज़मूननि जे ज़रिए उपटार कई आहे त किन वरी हाल ते नज़र विझी पाण मल्हायो आहे ऐं किन माज़ी हाल खे गॾे मुस्तक़बिल खे पंहिंजे ध्यान जो मर्कज़ ऐं महवर बणायो आहे। अहिड़ियुनि शख़्सियतनि मां मोहम्मद इब्राहिम जोयो बि हिकु आहे। जोयो साहिब पंहिंजी 100 साला ज़िंदगी जो अणखुट भंडार रहियो। निड़पिण खां वठी आख़िर ताईं पंहिंजे सीने में 100 साला तारीख़ सांढियाई। उन तारीख़ मां जोयो साहिब असांखे मज़मूननि, मकालनि, किताबनि जी सूरत में केतिरो ई सरमायो ॾिनो आहे। संदसि कारनामनि ऐं ख़िदमतनि खे चंद सुफ़नि में महफ़ूज़ करणु ॼण त समुंड खे कोज़े में बंदि करण जे मुतरादिफ़ आहे। डॉक्टर मखमूर बुखारी लिखियो, साईं इब्राहिम जोयो लाइ चई सघिजे थो त हूअ साईं GM सैयद ऐं शेख याज़ सां गॾु नई सिंध जो अॾींदड़ आहे। हिन जदीद सिंधी अदब जे सूंहें मिर्ज़ा कलीज बेग खां पोइ नयूं राहूं घड़ियूं। टेमाई मेहराण कढण खां वठी शेख याज़ जे किताबनि जे मुहाग लिखण ताईं फ़क़्ति ॾिसिजे त जोयो साहिब जो कमु मुतन जियां जरकंदे नज़र ईंदो। अयाज़ जे किताबनि जा मुहाग रुगो के सतही मुहाग न आहिनि, बल्कि उहे सिंधी अदब जा उहे शाहूकार तनक़ीदी मुहाग आहिनि जिन जी हैसियत सिंधी अदब में इंतिहाई अहम आहे। इहो सच आहे त हर शाइर पंहिंजे माज़ी सां ॻंढियल हुजण बावजूदि पंहिंजे दौर जो अक्स हूंदो आहे। हूअ जंहिं दौर में ज़िंदा रहंदो आहे उहो दौर मथसि वॾियूं ज़िमेवारियूं आइद कंदो आहे। उन सूरत में पंहिंजे दौर जो जी उहा ई शख़्सियत अॻुवाणी कंदी आहे ऐं पंहिंजे पुठियां ईंदड़नि लाइ निम जी थधी छांव समा साबित थींदो आहे। जोयो साहिब शेख याज़ जी शाइरी जी जेका ओख डोख ऐं परख परूड़ कई आहे, इहो कमु शाइर जे कम खां घटि न आहे। चवणी आहे त हीरे जो बुल जोहरी कथींदो आहे। उन सूरत में हीरो ऐं जोहरी ॿई बराबरि जी हैसियत जा मालिक हूंदा आहिनि, छाकाणि त हीरे जी अहमियत जो काथो कंदड़ ख़ुदि बि ख़ुदादा सलाहियतनि जो मालिक हूंदो आहे। इहो सच आहे त जॾहिं शेख याज़ मुआशिरे जी बेक़दरी ॾिसी लिखियो त टिड़ियासी दामन सिरा में ख़ुशबू अजाई वई। सिंध जे हिन सुरहे गुल जी सुगंध खे महसूसु करण ऐं गुल जे नरम पतियुनि खे छुअण जो अहसासु कंहिं गुदार जिस्म खे आङुरियुनि सां छेड़ण ऐं मध जे सरूर जहिड़ो महसूसु करणु हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न हुई। इहो रुगो मोहम्मद इब्राहिम जोयो हो जंहिं अयाज़ जे किताबनि जा मुहाग लिखी खेसि सुञाणप ॾिनी। सोच वीचार जे हिन सफ़र में असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक, नाम्यारे ॾाहे ऐं सिंध जे सूंहें साईं मोहम्मद इब्राहिम जोयो खे इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन,
कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।